दोस्तो मुझे कसम है तहांजे खून जो जेसताईं मां तहांजो हिसाब बराबर न कंदुस मां सुख सां न विहंदुस। बढ़िया चाचा। यो चाचा न पुट मां विहण कोन आयो आहियां। मां तो इहो ॿुधाइण आयो आहियां त मां ऐं मुंहिंजी नुंहुं शाही ही ॻोठ छॾे हमेशह जे लाइ शहर पिया वञा। पर छो चाचा? जिते कंगल लामारा ॾियनि, जेके ॻोठ गिझुनि जो आस्थानो बणिजी वञनि, उन घुट सगारे माहौल में ही नंढड़ा ॿार न सुख जो साह कोन खणी सघंदा आबा। चाचा तव्हांजी मर्ज़ी, तव्हां वॾा आहियो, मां तव्हांखे त नथो रोके सघां। अबा मां बि हाणे हिते कोन रहंदसि, तव्हांजे चाचे ऐं शाहीअ सां गॾु मां बि शहर हली वेंदसि। अम्मा हिते असांजा घर आहिनि, असांजूं ज़मीनूं आहिनि। जी चल जेकॾहिं तूं शहर वईं असांजी ज़मीनूं बंजर थी वेंदियूं ऐं घर बर्बाद थी वेंदा। पुट घर त बर्बाद थी चुका आहिनि। अम्मा इते ज़मीनूं त आहिनि, उन्हनि खे को त आबाद करण वारो हुजे। असांजी हयातीअ ते को बि भरोसो न आहे त घणा ॾींहं जीऊं। अबा जिन ज़मीनुनि खे तेज़ाब सां सैराब कयो वञे, जिन ज़मीनुनि जी उञ रत सां उझाई वञे, उहे ज़मीनूं कॾहिं बि अमुन जो फ़सुलु न उपाईंदियूं आहिनि। पुट अम्मा छा बि हुजे, पर तोखे हितां वञण कोन ॾींदासीं। घटि में घटि असां पंहिंजी ज़िंदगीअ में इहो लांताड़ो कोन खणंदासीं। असां मरी वञूं न, पोइ भली हली वञजा। पुट मूंखे फ़ैसिले ॾियण वारो तूं केरु थींदो आहे? मां तव्हांजी माउ आहियां, तव्हांखे पीउ वांगुरु पालियो अथव। अॼु तव्हां पंहिंजो हुकुम था मारियो पिया मूं ते। अम्मा हुकुम न मां, हे ॾिस मुंहिंजे हथनि खे ॾिस। अर्ज़ु थो कयां मां, अर्ज़ु थो कयां, तेसिताईं न वञ तेसिताईं आलिम मां चीर आहियो। अम्मा इहो असांजो अर्ज़ु क़बूल कर अम्मा, क़बूल कर। न पुट न, मूं में हाणे एतिरी सहप नाहे जो मां तव्हांजा लाश ॾिसी सघां। मां हाणे हिन ॻोठ में हिकु पल बि न रही सघंदसि पुट। हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। अम्मा जीजल तूं असांखे अकेलो नथी छॾे सघीं, अकेलो न कर। माण्हू छा चवंदा, ज़मानो छा चवंदो, ॻोठ छा चवंदो। जवान पुट जे हूंदे तूं वेंदी, लांतारो न कर, आख़िर में असांखे लांतारो न ॾे। पर मिया पुट मां हाणे तव्हांजा लाश बि त ॾिसी नथी सघां न। अॾी तव्हां फ़ैसिलो करे वठो, मां हालात। अदा फ़ैसिलो छाजो, मां तयारी करे वठां, अचो त बस हलूं था। ठीकु आहे भले,
मां सामान खणाए ॿारनि खे वठी अचां। चाचा अम्मा अदा जीजल जो अची जिद ते बीठी आई जिद तो लव अम्मा लव जिद ता हाँ मां बंद कयो फायर फायर ते रस खुशी आहे न याद रखो बंदूक कदम खुशी न थी आनी सके ऐं तव्हां फायर करे खुशी महसूस था कयो। हमारे तैयारी करे छड़ी बस चाचा थोड़ो सामान ठाहे वटा। अम्मा असां काॾे हलूं था? शहर पे हलूं अम्मा। कहिड़े शहर मां? कहिड़े शहर था हलूं? असांखे पंहिंजी मंज़िल जी हाणे का बि ख़बर कान्हे बचा। चाचा अम्मा छा चयो? तुंहिंजी अमर में हलण लाइ तयार आहे। हाणे ॾिसूं था तुंहिंजा ॿाहिरि हुनखे छॾनि था या न। चाचा अम्मा जो हलण लाज़मी आहे। हमारे सामान ठाहे वठ त भई अधी अधी हलूं था। बस खाना अची वई हा इकबाल हाणे वेहण किथे थो अचे जेसि ताईं मींहं जो पिलो न कंदासीं न विहंदासीं न विहंदासीं न विहंदासीं। हा खाना पर थोड़ो सब्र कर मादा महबूब ऐं ॿारनि खे शहर लाइ रवानो कर पोइ मींहं खे घर में हलंदे पूरो कयूं। ठीकु आहे तूं महबूब वारनि खे रवानो करे अच मां हिते ई वेठो आहियां। मानी खाईंदे इकबाल हाणे मानी त छा पर पाणीअ जो हिकु ढुक बि न पीअंदुसि तूं जल्दी वञ। ठीकु आहे अम्मा असांखे छॾे न वञ अम्मा। मां पंहिंजा बचा वठूं न ई छॾींदी मां छा कयां मां बेवस आहियां। अबा मूंखे बख़्श कयो बसि मूंखे वञण ॾियो। ईअं न कर अम्मा ओ अम्मा अरे ना भी हलो ना ना अदा हाणे न घट में असांजे लाइ कुझु बि न रहियो ना। ॿाहिरनि जे कातलनि खे छॾे ॾियो। अम्मा अबा अबा मां सदको जेकॾहिं नथी मुड़ी न तोखे दुआ करे छॾियां अम्मा। अबा मुंहिंजी हयाती अल्लाह तव्हां पुटनि खे ॾे अबा मां कीअं चाहींदसि कई ते अबा मूंखे इहे सूर न ॾियो मूंखे दिलि पकी करे उछला ॾियो मूंखे उहे अकला ॾियो जेके तव्हां ॾींदा आहियो जिन खे त मां दिलि पकी कयूं हली वञा। अबा मूंखे हीणो न कयो मां गई वॾी पई आहियां मूंखे जिगर छिनल आहे मूंखे हीणो न कयो। सब कुछ जुड़ी हुआ छा बात थी दादे हाणे ओ मिया मिया मूंखे आख़िरी बाकुर पाए अबा मुझे मरण जी ख़बर पए त मुंहिंजी मसलाहत ॾीजो। असांजी अबा मुंहिंजा बप्पा वा सजाया कजो। बड़ा असांजी हयाती तोखे लॻंदी इंशाअल्लाह। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे असां ॿिन्ही जी उमिरि तोखे लॻंदी अलाह तोखे वॾी जमाल ॾींदो।
दुश्मन था केॾा वेंदा
इकबाल हाणे तो आजाद आई न। हाँ खाना हाणे मां बिल्कुल आजाद आया। हाणे मुझी का भी कमजोरी ना रही ऐं न को रोकण वारो रहियो आहे। बस इकबाल हाणे हिते इंतजार करण खां बहितर आहे त मींहं जे दर वटि था हली मींहं जे मथां हमलो कयूं। हाँ खाना अॼु आख़िरी फ़ैसिलो करणो आहे खाना त हाणे या मींहुं रहंदो या असां रहंदासीं। छो जो ॿ हिक मेले में न आहिनि रही सघंदा। शींहुं किथे आहे इकबाल? मींहुं किधर आहे किधर? कुछ भी हुजे खाना पर इहा ॻाल्हि मञणी पवंदी त मींहं जी दुश्मनी असांखे महांगी ज़रूर पई आहे जंहिंजे करे पूरो ॻोठ परेशान थियो आहे। हलो इकबाल अॼु सॼे ॻोठ जी परेशानी ख़तम था कयूं। अच्छा अच्छा मियाँ खानो तुझे लाइ ख़बर आंदी था कर खबर आंदी थई कर महबूब गोट छड़ियो थो वञे। क्या असुल दुश्मनी जी पाड़ त महबूब आहे उनखे कीअं छॾींदासीं? उनजी त ख़बर हिन ॻोठ में थी वेंदो केॾा इहो तो उनके काथे ॾिठो? वो गाड़ीअ में शहर तरफ़ पिया वञनि। महबूब तो ये शहर कीअं वेंदे? मौत जो मज़ो त चख। अच्छा चाचा चाचा तव्हां किथे लही जाइ ते हलो मां पोइ हिते ॾिसी अचां थो तव्हां परवाह न कजो अलाह ख़ैर कंदो। इकबाल हक लगी इकबाल ये बट्टो इन ज़मीन के मार Gideon!